अहम ख़बर खां वाक़िया ॻाल्हाईंदाऊं त सिंध जे मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर शाह चिड़िया घर पहुची बीमार हाथियुनि जी तबियत जे हवाले सां ॼाण वरिती। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त इदारनि जी कोताही थी सघे थी, पर चिड़ियाघर में पहिरियां खां हाणे तमामु घणी तब्दीली आई आहे। कोशिश आहे त नूरजहान जी तबियत जल्द बहितर थी वञे। अॼु आसिफा ऐं बख्तावर बीबी जी ख़ासि हिदायतुनि ते हिते आयो आहियां। सिंध जे मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर शाह चिड़ियाघर पहुची बीमार हाथी जी तबियत जे हवाले सां ॼाण वरिती आहे। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त इदारनि जी कोताही थी सघे थी, पर चिड़ियाघर में पहिरियां खां हाणे तमामु घणी तब्दीली आई आहे। कोशिश आहे त नूरजहान जी तबियत जल्द बहितर थी वञे। अॼु आसिफा ऐं बख्तावर बीबी जी ख़ासि हिदायतुनि ते हिते आयो आहियां। ही अहम अपडेट सवां सां शेयर कयूं पिया त सिंध जे मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर शाह चिड़ियाघर पहुची बीमार हाथीअ जी तबियत जे हवाले सां ॼाण वरिते। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त इदारनि जी कोताही थी सघे थी, पर चिड़ियाघर में पहिरियां खां तमामु घणी तब्दीली आहे। कोशिश आहे त नूरजहान जी तबियत जल्द बहितर थी वञे। अॼु आसिफा ऐं बख्तावर बीबी जी ख़ासि हिदायतुनि ते हिते आयो आहियां। सिंध जे मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर शाह चिड़ियाघर पहुची वियो आहे। बीमार हाथी जी तबियत जे हवाले सां ॼाण बि वरिते। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त इदारनि जी कोताही थी सघे थी, पर चिड़ियाघर में पहिरियां खां तमामु घणी तब्दीली आहे। कोशिश आहे त नूरजहान जी तबियत बहितर थी वञे। अॼु आसिफा ऐं बख्तावर बीबी जी ख़ासि हिदायतुनि ते हिते आयो आहियां। ही अहम अपडेट्स अवां सां शेयर कयूं पिया, वांके अपडेट कंदा पिया हलूं त जेका चिड़ियाघर में नूरजहान नाले सां हाथी हुई उहा बीमार थी पई हुई। उन खां पोइ अॼु सैयद नासिर हुसैन शाह चिड़ियाघर पहुची बीमार हाथी जी तबियत जे हवाले सां ॼाण वरिती आहे। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त इदारनि जी कोताही थी सघे थी, पर चिड़ियाघर में पहिरियां खां हाणे तमामु घणी तब्दीली आहे। कोशिश आहे त नूरजहान जी तबियत जल्द बहितर थी वञे। अॼु आसिफा ऐं बख्तावर बीबी जी ख़ासि हिदायतुनि ते हिते आयो आहियां। कराची मां ही अहम अपडेट्स नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया त सिंध जे मकानी खाते वारे वज़ीर सैयद नासिर शाह चिड़ियाघर पहुची बीमार हाथी जी तबियत जे हवाले सां ॼाण वरिती आहे। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त इदारनि जी कोताही थी सघे थी, पर चिड़ियाघर में पहिरियां खां तमामु घणी तब्दीली आहे।